सरल में एसडीओ अताला कलवरदारों को लिहाज़दार रमज़ान चाचल जले एलिगेशन की सरकारी ज़मीन खे पंहिंजी मिल्कियत बणाइण लाइ सरहद में ग़रीब मिस्किन पुरत करण भलो शेख जे घर मथां हमलो करे ऐं हुन जे घर खे बाहि ॾेई साड़े छॾियो। जॾहिं घर में पियल समूरो सामान चौपायो माल सड़ी रख थी वियो, ॿारड़ा खुले आसमान वेठल। जॾहिं त सहाफ़ी हुन मिस्किन जो दर्द ॿुधी पहुता ऐं हू बि कवरेज करे रहिया हुआ त खेसि एलिगेशन ऑफिसर अताला कलवड़ ऐं दारोगो नियाज़दार खेसि सहाफ़ियुनि मथां मचिरजी पिया ऐं खेसि मोबाइलियूं खसे करे पाणी में उछलिया वियूं। ऐं जॾहिं भलो शेख पंहिंजे ॿारनि सां गॾिजी सरहद थाणे ते पहुतो ऐं हू इंसाफ़ लाइ धाणी रहियो ऐं हुन एहतियात कयो त मिस्किन मां ग़रीब मथां एतिरो ज़ुल्म कयो वियो आहे। मां आला अख़्तियारनि ऐं वस वारनि खे अपील कयां थो त मूंसां इंसाफ़ कयो वञे। साड़ियो झूपड़ी उहे औरतूं ॿारनि बच समेत थाणे ते पहुतियूं आहिनि दांह खणी। थाणे ते आहियूं पर थाणे ते हिन महिल ताईं को ऑफिसर को SHO ज़ाहिर न थियो आहे ऐं थाणो हिन वक़्तु जेको आहे सिर्फ़ु हिकु संतरी ते बीठल आहे। पुलिस वंगार वेही करे हुनजी झूपड़ी ॾाराई आहे त ज़ाहिर आहे पुलिस ज़ाहिर न थींदी। तव्हांजो कमु आहे त थाणे पोइ ॿाहिरि भरी आहे पुटु असां भरे सघूं ॿाहिरि भरी आहे त थाणे में तुंहिंजो कमु न आहे। हलो माई हलो हलो माई ॾाढा सभु हलो पुटु हलो 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 माई हलो 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 थाणे में वञो कंजिया सलाथला मुंजी